अस्सलाम वालेकुम डियर कैंडिडेट्स, मां आहियां सबा बलोच ऐं अॼु मां अव्हांजी ख़िदमत में पेश कयो आहे राय दौर सिंधी अदब जी तारीख़ मां ही टॉपिक खणी अव्हां वटि आई आहियां छो त मूंखे इहो पियो महसूसु थिए त इन वीडियो ठाहिण जी कहिड़ी ज़रूरत पई उहो मां तव्हां सां शेयर कंदी हलां। जेकॾहिं असां सिंधी अदब में ॾिसंदासीं किथे बि सोशल मीडिया ते या यूट्यूब ते असांखे को अहिड़ो सही टॉपिक न मिलंदो आहे जितां असां तयारी करे सघूं। जीअं त मां पाण बि जेके अप्रैल में असांजा लेक्चरारी जा टेस्ट थियण वञनि पिया उन में अप्लाई कयो आहे। इन जे लाइ मूंखे मतिलबु इहो थियो त जेका नोट्स मां पाण ठाहिया आहिनि जिन तरीक़े सां पढ़ां थी छो न उहे तव्हां सां बि वंड कया वञनि। उन जे लाइ जेको आहे मुंहिंजी इहा नंढड़ी जेका महिनत आहे या मां अव्हांजी ख़िदमत में पेश कयां थी। उमेदु आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। जेकॾहिं इन में का बि ग़लती हुजे त मूंखे इस्लाह जे लाइ कमेंट लाज़मी कजो। अॼु त पंहिंजे टॉपिक जे तरफ़ वधूं था। अॼु जो असांजो जेको टॉपिक आहे उहो आहे राय दौर। राय दौर जेको आहे इहो कॾहिं खां शुरू थियो। राय दौर जेको आहे 495 खां असांजो जेको आहे स्टार्ट थियो। इहो जॾहिं राय दौर शुरू थियो 495 खां त इन दौर में जेके आहिनि टोटल केतिरा हुक्मरान आया आहिनि जो सियासी पस मंज़र छा आहे, तारीख़ी पस मंज़र छा आहे, अदबी पस मंज़र छा आहे, इन में जेको आहे अॼु असां इहो कवर कंदासीं। उमेदु आहे त इनखे मां सही नमूने सां पढ़ी करे तव्हां ताईं पहुचाईंदीमां ऐं सम्झाइण जी कोशिशि कंदीमां। हलूं था पंहिंजे लेक्चर जी तरफ़। राय दौर जो जेको 495 खां जेको शुरू थियो उन जे पहिरियों तारीख़ी पस मंज़र ते हलूं था। तारीख़ी पस मंज़र में अची वञे थो बकौल प्रोफेसर मुहर्रम अली ख़ान मूजिबि त जेको सिंध जो पहिरियों दारुल हुकूमत हुयो जेको असांखे इन दौर में मालूम थियो तारीख़ी तौर ते त उहो हुयो अलवर जो तख़्त। जेको राय दौर हुयो उन में जेके हुक्मरान हुया उनखे राय घराणो या राय ख़ानदान जो हुक्मरान चयो वेंदो हुयो। उन में टोटल जेके आहिनि असांखे 5 हुक्मरान मिलिया आहिनि ऐं जंहिंमां सभ खां पहिरियों हुयो राय देवाइच। राय देवाइच जो वरी जेको मिसाल जीअं असांजो हूंदो आहे त जेकॾहिं वॾो गुज़ारे वञे ऐं जीअं त वरी उनजे पुट खे उनजी तख़्त ते विहारियो वेंदो आहे या जंहिंखे गादी नशीन चऊं या तख़्त जो वारिस चऊं। बिल्कुलु ईअं ई राय देवाइच खां पोइ उनजो जेको पुटु राय सहेरिस वेठो। वरी उन राय सहेरिस खां जेको थियो उन खां पोइ राय सहासी वेठो। राय सहासी खां पोइ राय सहेरिस सानी वेठो। जीअं पंहिंजे इन्हनि जा नाला रखंदा आहियूं वॾनि जा असां ईअं वरी इन जो नालो रखियो वियो हिते। राय सहेरिस सानी खां पोइ जेको आहे राय सहासी सानी हुक्मरान थिया। इन जे 5 नाला असांखे मिलिया आहिनि जेके राय घराणे में जेके आहिनि मुकमल तौरु इन्हनि जेका आहे हुकूमत कई आहे ऐं इन्हनि जी हुकूमत तमामु सुठे नमूने गुज़री आहे। इन में जेकॾहिं असां इन जे समाजी पस मंज़र में ॾिसंदासीं त सिंध जी जेका आवाम हुई इन दौर में ॾाढी ख़ुशहाल हुई छो त जेके उतां जी माण्हुनि जी अक्सरियत हुई उहे जेको आहे सिंधु नदी जे किनारे ते जेके रहंदा हुआ ऐं उन्हनि जो जेको धंधो हुयो पेशे जे हवाले खां जेके उहे मुख्य धंधो उन्हनि जो ज़राअत हुयो। पर उन खां अलावा जेके आहिनि उहे मच्छी मारणु जानवर पालणु शिकार करण बि इन में अची वञे थो। ऐं उन वक़्त में जेको आहिनि जेको मज़हब हुयो उन्हनि जो उन टाइम उहो ॿुध धर्म जा माण्हू हुया अक्सर करे। उन खां पोइ असां अचूं था इन जे अदबी पस मंज़र ते। जेकॾहिं अदबी पस मंज़र में असां ॾिसंदासीं त उन जो जेको अदब आहे उहो काफ़ी जेको आहे महफ़ूज़ रही न सघियो आहे छाकाणि त धारियुनि जा हमला ऐं भरमण जेके हुया उन्हनि जी बालादस्ती हमलावरनि जे बायनि लुटमार सबबु जेके हिन दौर जा अदबी ऐं तारीख़ी किताब जेके आहिनि गुम थी विया। उन करे अॼु सिंध जी जेका 2000 साल मुस्तनिद तारीख़ लिखण बि मुश्किल थी पई हुई। इन ॾस में जेको हिकु चचनामो आहे चचनामो जेका इहो वाहिद किताबी माख़िज़ आहे उन मां जेके इशारा मिलनि था त हिन दौर में जेके माण्हू हूंदा हुया राय दौर में उहे उन में जेका ॿोली उहे ॻाल्हाईंदा हुआ उन में लिख पढ़ बि कंदा हुआ। मतिलबु त इल्मु अदब जा माहिर मौजूदु हुआ ऐं उन्हनि जी जेका आहे हौसला अफ़ज़ाई बि कई वेंदी हुई। इन में असां ॾिसंदासीं त जेको असां हिते भरमण पढ़ियासीं उन में असां ॾिसंदासीं त जेको असांजो राय सहासी हुयो उन टाइम जेको इन जो दरबारी हुयो हिकु राजा चच हुयो। राजा चच जेको हुयो हिकु ब्राह्मण हुयो ऐं ब्राह्मण जेको हुया उन टाइम में लिखियल पढ़ियल बि हुया उन वटि काफ़ी जेका ॼाण नॉलेज बि हुई ऐं उहो हिकु ज़हीन ख़ूबसूरत बि हुयो तंहिं करे हिन जे वधीक वेझड़ाई बि हासिलु कयो हुयसि।
त इहो मां तव्हांखे आख़िर में ॿुधायां थी त इन जेको दौर जो ख़ात्मो कीअं आयो। उन खां पहिरियों थोरो असां ॾिसी वठंदा आहियूं इन में त राय दौर में जेको सिंध केतिरनि हिसनि में विरायल हुई, परगि॒णनि में विरायल हुई। उन में असांखे इहो मिलियो आहे त उन टाइम जेको सिंध हुई उहा 4 हिसनि में विरायल हुई: सेवण, मुल्तान, उच ऐं ब्रह्मणाबाद। उन खां पोइ हिकिड़ो ॿियो असांखे हिते मिले थो त छा इन दौर जो हाणे अॼुकल्ह जेको को किताबु मौजूदु आहे त हा, इन दौर में असांखे हिकु किताबु मिले थो, किताबु राय घराणे जी तारीख़, जंहिंजो लेखक आहे अब्दुल मजीद नाइच। उन खां अलावा इहो जेको दौर हुयो इहो ख़तमु थियो 632 में। 632 जे बावजूदि हिन में जेको आहे न डॉक्टर नबी बख्श बलोच जो चवणु आहे त इहो इन दौर जो ख़ात्मो जेको आहे 652 में थियो आहे, डॉक्टर नबी बख्श बलोच मुताबिक़। हालांकि असांखे तारीख़ में किताबनि में असांखे इहो मिलियो आहे त 632 में इन दौर जो ख़ात्मो आयो। इन दौर जो ख़ात्मो तॾहिं आयो जेको हिते असां पढ़ी आयासीं त राय सहासी जे दौर में जेको हुयो न, इन जो दरबारी जेको हुयो, जीअं चऊं वज़ीर हूंदा आहिनि या सलाहकार हूंदा आहिनि, उन में राजा चच जेको हुयो इन जो दरबारी हुयो जेको तमामु ज़हीन बि हुयो। इन में तारीख़ में ॿुधायो वञे थो त हिन राय सहासी जी जेका ज़ाल हुई मोहिनी देवी, उहा जेका राजा चच ते जेका मोहित थी पई हुई, मतिलबु उन सां उन जा वास्ता थी पिया हुया या उन सां प्यार करे पई, त उन ॾस में उन जो फ़ाइदो राजा चच जेको वधीक वरितो। राय सहासी जी वफ़ात खां पोइ हुन जेको आहे साज़िश तहत जेको आहे न राय सहासी जी ज़ाल मोहिनी देवी सां शादी करे तख़्त ते पाण वेही रहियो। मक़सदु इहो हुयो त राय सहासी जे वफ़ात सां ई साज़िशन तौरु जेका हुन पंहिंजी हुकूमत जेको हुई राय दौर जो ख़ात्मो आंदो ऐं हितां जेको हुयो ब्रह्मण दौर जो ही शुरूआति थी वई हुई, किथां 632 खां। त हाणे राय दौर जो ख़ात्मो कीअं आयो, जेको हिकु साज़िश तौरु चयो वञे थो त उन में जेको हुयो जेके काफ़ी आलिम माण्हू जेके हुया उन्हनि खे जेको क़ैद करे घुराए मारायो वियो ऐं कुझु खे जेको आहे पंहिंजे पाण सां करे तख़्त ते राजा चच वेही रहियो ऐं उन सां जेको आहे राय दौर जो ख़ात्मो आयो ऐं 632 में ब्रह्मण जेके हुया उन्हनि जी हुक्मरानी शुरू थी। हिते असां ख़तमु कयूं था छो त वीडियो वरी थी वेंदी। अॻे टॉपिक में असां ईंदासीं त ब्रह्मण दौर खे पढ़ंदासीं जेको 632 खां शुरू थियो ऐं उनखे असां कंटिन्यू रखंदासीं। उमेदु आहे त तव्हांखे मुंहिंजी जेका हीअ वीडियो आहे, लेक्चर आहे, पसंदि आयो हूंदो ऐं जेकॾहिं इन में का ग़लती हुजे त इस्लाह जे लाइ मूंखे कमेंट लाज़मी कजो। ओके, अल्लाह हाफ़िज़।